नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे इन्नल्लाह तजावज़ अन उम्मती मा वस्वसत बिही नफ्सुहु। अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे बख़्शे छॾियो आहे, माफ़ करे छॾियो आहे। जेके दिल में विसविसा पवनि था उहे अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे बख़्शे छॾिया। मुंहिंजी तो अॻिए उम्मतुनि में अॻियनि नबीअनि जे कलमे पढ़ण वारनि ते जेके दिल में विसविसा पवंदा उन जो हिसाब थींदो हुयो। पर मदीने वारे साईं फरमाए त मुंहिंजी उम्मत खे अल्लाह ताला विसविसा बख़्शे छॾियो। दिल में जेको बि विसविसो पइजी वञे त उन ते को बि हिसाब को बि पुछाणो न आहे। मालम ततकल्लम औ तामल बिल। हाँ जॾहिं उहे ॻाल्हियूं जेके विसविसा ज़बान ते आणींदो या उन्हनि ते अमल कंदो त पोइ उनजो हिसाब आहे। अंदरि अंदरि में ख़्याल अचनि पिया उनजी का बि अलाह वटि पुछा गछा कान्हे। ज़बान ते आणींदो ॿियनि सां ॻाल्हि करे था मुंहिंजे दिलि में हीउ विसविसो आहे हीअ आहे पोइ उन को हिसाब थींदो। या वरी जहिड़ो विसविसो पियो आहे उन ते अमल करे पोइ उनजो हिसाब थींदो। बाक़ी शैतान ऐं नफ्स इहे कुतो आहे इहे पिया भौंकंदा अंदरि में उनजो हिसाब पुछाणो ई न आहे। हाणे तूं असां त आहियूं 15वीं सदी जा माण्हू, पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा असहाबी सगोरा उन्हनि खे बि विसविसा पवंदा हुआ। असहाबनि खे जेके नबी सोणे सां गॾु वेठा हूंदा हुआ। हिकिड़े भेरे सां असहाबी सगोरा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि दांह खणी आया त या रसूल अल्लाह असांजे दिलनि में अहिड़ा अहिड़ा विसविसा था पवनि जो ज़बान ते आणण जे बजाए असां चऊं था बाहि में सड़ी कोयला थी वञूं त उहो भलो आहे पर ज़बान ते न आणियूं। अहिड़ा विसविसा असांजे दिलि में था अचनि। केरु पिया चवनि? असाबी। ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जो ईमान गॾु करे हिकिड़े पुड़ में रखिजे त बि असाबी जो ईमान करो। उन्हनि असहाबनि खे विसविसा पिया पे पाण में छाजा विसविसा था पवनि चई कॾहिं तो नबी जे बारे में विसविसा था पवनि, कॾहिं अलाह जे बारे में विसविसा था पवनि, कॾहिं दीन जे बारे में विसविसा था पवनि। पर अहिड़ा गंदा गंदा ख़्याल था अचनि जो ज़बान ते आणण जे बजाए असां बाहि में सड़ी वञूं त उहो भलो आहे पर ज़बान ते न आणियूं। अहिड़ा विसविसा पवनि था। हबीबन करीमन फरमाए त छा वाकई तव्हांखे इहे विसविसा पवनि था? जो हा या रसूल अल्लाह इहे विसविसा असांखे पवनि था। मदीने वारे साईं फरमाए त ज़ालिक सरीहुल ईमान, इहा चिटे पिटे ईमान जी निशानी। तव्हांखे मुबारक आहे तव्हां मोमिन आहियो। सम्झी थो? इहे जेके तोखे विसविसा पवनि था या तोखे मुबारक आहे तूं मोमिन आहीं तॾहिं त तोखे विसविसा पवनि था। शैतान दुश्मन आहे न। चोर उते चोरी कंदो जिते खज़ानो हूंदो, जिते खज़ानो न हूंदो उते छो ईंदो चोर? जंहिंजे दिलि में ईमान आहे उन खे ई शैतान विसविसा विझंदो, बरगलाईंदो, ग़लति ग़लति ख़्याल विझंदो। जेकॾहिं इहे ख़्याल अचनि था त मदीने वारे साईं फरमायो त तव्हांखे मुबारक आहे जो तव्हां मोमिन आहियो। घबराइण जी का ज़रूरत न आहे, फिक्रमंद थियण जी का ज़रूरत न आहे। सम्झो? इहे विसविसा अची वञनि त दिलगीर न थियो। बसि पंहिंजे अलाह जी फर्मा बरदारी कंदा रहो, नबी जी सुन्नत जी ताबेदारी कंदा रहो, चङे रस्ते ते हलंदा रहो। बाक़ी इहो कुतो पियो भौंके त पियो। हाणे तव्हांखे हिकिड़ी अजीब हदीस थो ॿुधायां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो असहाबी हो जंहिंजो नालो हो हज़रत हंज़ला। उहो असहाबी सगोरो हो जॾहिं शहीद थियो त उनखे मलाइकनि गुस्ल ॾिनो हुयो। एॾे शान वारो हो। उनजे जनाज़े ते मलाइक लही आया हुआ, उनखे गुस्ल मलाइकनि ॾियारियो हो। उहो हज़रत हंज़ला हिकिड़े ॾींहुं मदीने जी घिटी में अचे पियो, चए पियो नाफ़क़ हंज़ला, नाफ़क़ हंज़ला, मां हंज़लो मुनाफ़िक़ थी वियुसि, मां मुनाफ़िक़ थी वियुसि, मां मुनाफ़िक़ थी वियुसि। पंहिंजो पाण ईअं चवंदो पियो।
साम्हूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो सिद्दीक़ अकबर चयो त सुभान अल्लाह, हिकिड़ो मोमिन, हिकिड़ो असाबी पाण खे मुनाफ़िक़ थो सॾे। चए अबू बकर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न पहिरीं, मां जेको पाण खे मुनाफ़िक़ थो सॾियां त को सबबु हूंदो न। चए भला ॿुधा कहिड़ो सबबु आहे? ही ॻाल्हि इहा आहे त हुज़ूर जन जी कचहरी में वेहूं था, जॾहिं मदीने वारे साईं जी मजलिस में अची वेहूं था त दुनिया जा ओला ई लही था वञनि, दुनिया जा फ़िक्र ख़तम थी था वञनि, जन्नत ऐं जहन्नम ॼणो अखियुनि सां हीअं ॾिसूं था पिया। अलाह ते यकीन, भरवसो ऐं आख़िरत यादि अची थी वञे, अहिड़ो हाल थी थो वञे जो बसि दुनिया खां दिलि बेज़ार, ॼणो जन्नत ऐं जन्नत जूं नेमतूं वेठा था अखियुनि सां। वरी जेॾी महिल घर था मोटी अचूं त ज़ालूं ॿार बच्चा हे कमु हो कमु, वरी उहा ॻाल्हि ई विसरी थी वञे। हाणे इनखे मुनाफ़िक़ सॾिबो न, जो हुज़ूर जी कचहरी में हिकिड़ो हाल, हेॾे ॿाहिरि निकिरूं त वरी ॿियो हाल, या त मुनाफ़िक़ थी वई। सो तॾहिं मां चवां थो त मां मुनाफ़िक़ थी वियो आहियां, जो साईं जन जी मजलिस में दिलि मुतमइन थी वञे, जन्नत अखियुनि सां ॼण नज़र थी अचे, वरी हेॾे मोटूं था त वरी दुनिया में मशगूल थी था वञूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो त हंज़ला पोइ इहो हाल त मुंहिंजो बि आहे, इहो हाल त मुंहिंजो बि आहे। कि पोइ हाणे हलूं था ॿई ॼणा हबीबन करीमन वटि वञी पुछा कयूं, हुज़ूर जन असांखे हल ॾियनि हिन जो। हाणे अॻियों हज़रत हंज़लो, पुठियों हज़रत अबू बकर। हंज़लो वॾे आवाज़ सां चवंदो पियो अचे, हंज़ल नाफ़क़ हंज़ला, नाफ़क़ हंज़ला, हंज़लो मुनाफ़िक़ थी वियो, हंज़लो मुनाफ़िक़ थी वियो। हज़रत अबू बकर बि हुनजे पुठियों पियो अचे। ॿई ॼणा आया साईं करीमन जी ख़िदमत में। हुज़ूर अलैहिस्सलाम जन जे साम्हूं आया त साईं जन फरमाए त छा थियो हंज़ला, इहो छा थो चवईं पियो? कि या रसूल अल्लाह, ॻाल्हि इहा त तव्हांजी मजलिस में अचूं था त असांजी कैफ़ियत ॿी थी वञे, वरी ॿाहिरि था मोटी वञूं त असांजी कैफ़ियत ई ॿी थी वञे। सो इहा त मुनाफ़िक़त आहे, जो तव्हां वटि हिकिड़ो हाल, ॿाहिरि वरी ॿियो हाल। हबीबन करीमन फरमायो त ॿुधो, ए हंज़ला ॿुध, ए अबू बकर ॿुध, जेका कैफ़ियत तव्हांजी मुंहिंजे मजलिसुनि में हूंदी आहे न, ॿाहिरि जे इहा तव्हांजी साॻी महफ़िल हुजे त मलाइक रस्तनि ते तव्हां सां हथ मिलाइनि, मुसाफ़ो कनि, ऐं तव्हां दुनिया जा कम ई न करे सघो। वापार धंधा कारोबार को जॾहिं जन्नत पिया अखियुनि सां ॾिसो, मलाइक पिया अखियुनि सां ॾिसो, त दुनिया जा कम किथे कंदव? पोइ तव्हां खां दुनिया जा कम ई न थी सघंदा। वलाकिन या हंज़ल साअ, वलाकिन या हंज़ल साअ साअ साअ, ए हंज़ला, इहा घड़ी जेका मुंहिंजे महफ़िल वारी आहे, का घड़ी ईअं असां बि ॾिठोसीं। जॾहिं किबला मुर्शिदन करीम साईं जन जी मजलिस में जेॾी महिल वेहबो, ख़ुदा रसूल जूं ॻाल्हियूं कंदा त ईअं सम्झंदासीं ॼणो बसि हाणे जन्नत इहो ई अखियुनि सां ॾिसूं था वेठा। हज़रत साईं जन जेॾी महिल तकरीर फरमाईंदा त उहो रुॻो बयान न हूंदो, पर उहो मंज़र ॼणो अखियुनि सां नज़र पियो ईंदो। वरी ॿाहिरि निकिरबो त वरी कैफ़ियत ॿी थी वेंदी। सम्झो था त इहा अलाह वारनि जी सोबत में जेका कैफ़ियत मिले थी, इहा त का क़ीमती घड़ी हूंदी आहे। साईं जन फरमाया वलाकिन या हंज़ला साअ साअ साअ, इहा का घड़ी आहे जेका इहा कैफ़ियत नसीब थी। बाक़ी तव्हां मुनाफ़िक़ न आहियो। इहे जेके तव्हांखे दुनिया जा ख़्याल या दुनिया जा विसवसा पवंदा, इन में घबरायो न, इहा बि ईमान जी निशानी। सम्झो था त इहे विसवसा घणनि माण्हुनि खे पवंदा आहिनि, उन में दिलगीर थियण जी या घबराइण जी का ज़रूरत न आहे। हज़रत साईं जन फरमायो त हिकिड़े भेरे मूं पंहिंजे मुर्शिद पीर मिठा साईं जन खे अर्ज़ु कयो, मां निमाज़ थो पढ़ां त मूंखे अंदर में ख़्याल था पवनि, ख़ासि करे तहजुद जी निमाज़ में तेसी तुंहिंजो रकातूं विसरी थी वञनि, हिकिड़ी पढ़ियमि, ॿ पढ़ियमि। बाबा साईं जन पंहिंजे मुर्शिद पीर मिठा की इहा शिकायत। पीर मिठा साईं फरमायो त ख़लीफ़ा साहब, ए ख़्याल त मेकूं बि पवंदे। इहा ॻाल्हि मैं अपने मुर्शिद कुरैशी नाल की है।
तो उही फरमाया कुरैशी साहब फरमाया तो ए ख्याल में को भी कोन्हे हाणे अहिड़ा वक़्त जा कामिल वली उन्हनि खे बि ॻाल्हि पवंदा त इन में दिलगीर थियण जी का ज़रूरत न आहे जॾहिं अलाह ताला इन शइ जी माफ़ी ॾेई छॾी आहे त पोइ ॻणती छाजी सम्झो था त इहे विसविसा या वहम या इहे ख़्याल या इहे जेकी पंहिंजो ज़हन जे मथां ओटार इहे ईंदा रहंदा आहिनि छो त दिलि हिकिड़ी ओताक जे मिसल आहे छा ओताक ओताक जेका हूंदी आहे उन में रस्ते ते हूंदी पोइ चङो माण्हू बि ईंदो मठो माण्हू बि ईंदो या हीअं दरगाह आहे हिन दरगाह ते हर क़िस्म जो माण्हू ईंदो पंहिंजो ईंदो पराओ ईंदो दोस्त ईंदो दुश्मन ईंदो मुआफ़िक ईंदो मुखालिफ़ ईंदो हर को माण्हू ईंदो तव्हांजी ओताक हुजे रस्ते ते त उन ते हर को माण्हू ईंदो पोइ जेकॾहिं ओताक वारो माण्हू ख़ुदि चङो हूंदो त चङनि खे रहाईंदो को लुच लोफर को धाड़ेल को फोरू आहे डंडो खणी हल बाबा हल हिते तुंहिंजी जाइ न आहे हिते तोखे रहण जी जाइ न मिलंदी ईंदो सही पर पोइ घर धणी चङो हूंदो त उनखे कढी छॾींदो त हीअ दिलि बि ओताक आहे इन में चङा ख़्याल बि ईंदा बुरा ख़्याल बि ईंदा हाणे जे तव्हां पाण चङा आहियो न त पोइ चङनि ख़्यालनि खे रहायो दिलि में जाइ ॾियो जेके बुरा ख़्याल अचनि उनखे चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह इहो सम्झो मोचड़ो आहे उन बुरनि ख़्यालनि जे लाइ इहो सम्झो कुदरत जी लठ आहे इहो पढ़ंदो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह उहे ख़्याल भॼी वेंदा छो त शैतान इहे ख़्याल आणे ऐं माण्हुनि खे पंहिंजो परेशान कंदो आहे त अलाह हाणे त मूंखे अहिड़ा ख़्याल था अचनि हाणे त मां दीन खां निकिरी वियुसि हाणे छा थींदो इहा सॼी चाल हूंदी आहे शैतान जी सम्झो उन वक़्त में तव्हां ईअं पढ़ंदा कयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ते ख़्याल भॼी वेंदा आहिनि वरी सुठा ख़्याल अचनि उनखे पंहिंजी दिलि में जाइ ॾियो हज़रत ख़्वाजा अब्दुल ख़ालिक गजदवानी रहमतुल्लाह अलैह असांजे सिलसिले नक्शबंदिया जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे उन जो हिकिड़ो मुरीद हूंदो हो साईं जन जी सोबत में घणो ईंदो हुयो हज़रत ख़्वाजा अब्दुल ख़ालिक गजदवानी रहमतुल्लाह अलैह पोइ मुरीद घणो सोबत में ईंदो वेंदो वरी कुझु वक़्तु थियो त अचण वञणु छॾे ॾिनई काफ़ी ज़मानो वरी उहो नज़र न आयो घणे वक़्त खां पोइ आयो बुज़ुर्गनि फरमायो त पुट तूं अॻे त ॾाढो ईंदे हाणे छो भला कोन थो अची चईसीं मुर्शिद वठिबो आहे जंहिंजे लाइ उहा शइ मूंखे मिली वई पोइ इन जे करे मां न ईंदो हुउसि वरी छा मिली हुई चईसीं मां राति जो सुम्हंदो आहियां त मलाइक आसमाननि तो ईंदा आहिनि पोइ हिकिड़ो नूर जो तख़्तु आणींदा आहिनि मूंखे उन तख़्त ते विहारींदा आहिनि पोइ तो मूंखे मथे खणंदा आहिनि उॾारींदा आहिनि पोइ पहिरियों आसमान ॿियो आसमान टियों आसमान इहे सैर कंदो आहियां मलकूतनि जा लाहूत जा सैर थींदा आहिनि इसरार ॾिसंदो आहियां सॼी राति इहे दीदार करे पोइ सुबुह जो वरी लाहे अचे मूंखे छॾे हाणे मुर्शिद वठिबो आहे त इहे माण्हू ॾिसे ग़ैबी नज़ारा तो मूंखे उहा शइ मिली वई तॾहिं मां न ईंदो आहियां बुज़ुर्ग सम्झी वियो त हिन सां शैतान हमलो कयो आहे उनखे ईअं न चई त तोसां इहो शैतान तो क़रीबत करे बुज़ुर्ग फरमाए त वाह हाणे जॾहिं राति जो न उहे मलाइक तोॾे अचनि त ओॾी महिल हे अखर ॾिसियां थो इहो पढ़जांइ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह इहो पढ़जांइ हाज़िर राति जो हमरा सुतो ऐं उहे आयसि तख़्तु खणी आया ऐं वठी खयऊंसि मथे उनजे चौधारी तवाफ़ पिया कनि चवनि पिया तूं गौस तूं कुतुब तूं गौस तूं कुतुब तूं गौस तूं कुतुब ईअं खयूं वञनि पिया मथे सैर कराईंदा पोइ उते जॾहिं मथे वञी पहुतो चोथे पंजे आसमान ते त मुर्शिद जी ॻाल्हि यादि आहे त साईं जन फरमायो त हीअ पढ़जे ला हौल वला कुव्वत ईअं जो पढ़ियईं ला हौल वला कुव्वत काॾे विया उहे नूर काॾे विया चिमकार काॾे विया उहे मलाइक हीअं वञी हेठि फहको करे किरियो जो अखि खुलियल ॾिसे त किरपटी में गंदगी में पियो आहे मां हे मूं त सम्झो पियो त मां वॾे खे दर्जे ते वञी पहुतो आहियां हे त सभु शैतानी करे पियो सम्झो था त शैतान दुश्मन अहिड़े क़िस्म सां बि माण्हुनि खे
गुमराह कंदो आहे, हिकिड़नि खे विसवसा विझंदो आहे, हिकिड़नि खे ख़्याल ॾींदो आहे, हिकिड़नि खे वरी ख़्वाब ॾेखारींदो आहे। इहे सभु उन जूं चाल बाज़ियूं हूंदियूं आहिनि। कामिल मुर्शिद उन फ़िरेबनि खे सम्झंदो आहे। मुर्शिद कामिल रहबरी ऐं रहनुमाई कंदो आहे। सम्झो था? त अहिड़े क़िस्म जा विसवसा वहम पवनि त ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, इहो पैदा कयो ऐं पंहिंजे अलाह ॾे रुजू थियो ऐं बिल्कुलु फ़िक्रमंद न थियो। पंहिंजे रब जी निमाज़, रोज़ो, दीन जा कम उहे कंदा रहो, उन में तव्हांजी भलाई ऐं कामयाबी। अलाह ताला जल्ल शानो शरफ़